बंद कमरे में मरण कोन ॾींदुसि। जेकॾहिं तव्हां खां गुनाह थियो आहे ऐं तव्हां हिननि हथनि सां खून कयो आहे त उन जे कफ़ारे अदा करण लाइ तव्हांखे ॿाहिरि निकिरणो पवंदो। जंहिंजी न्याणी हुई उन खां तव्हां माफ़ी वठो। जेकॾहिं उहो माफ़ नथी करे त को हीलो वसीलो आणियो ऐं जेकॾहिं अञा बि राज़ी नथी थिए त उनखे पैसनि में तोड़े छॾियोसि। खून जो एवज़ो ॾेई खैरा खे मां राज़ी कंदुसि, मां राज़ी कंदोमांसि, पर सिर्फ़ु तव्हां मूं मथां इहा भलाई कयो ऐं हे जेको थियो आहे उनखे विसारे नए सिर ज़िंदगी गुज़ारण जी कोशिश कयो, नए सिर ज़िंदगी गुज़ारण जी। हर हाल में बाप कफ़ारो अदा कर तो चाहिया। कफ़ारो छो तैयार ही मोहब्बती माण्हू दोज़ख जी बाह बर्दाश्त न करे सघंदो। ठीकु आहे दादा वॾा, तव्हां पंहिंजो पाण खे संभालियो, मां खैरा खे संभाले वठंदुसि। पाजी मौत के सद करे सामो आयो आहीं। जेकॾहिं पंहिंजी ज़िंदगी मां बेज़ार आहीं त वञी के टेले हेठां मुंहुं ॾेई मर। जेकॾहिं खैरल जो दिमाग़ फिरियो ऐं ॾिनई तोखे दम दम जो कारतूस मुंह में त शिकिल ई बिगड़ी वेंदई ऐं माइट तुंहिंजो मुंहुं ॾिसण पसंदि बि कोन कंदा। बादशाह, हिन वक्त तुझो दुश्मन न पर तुझे दोस्त जी हैसियत में आयो आहियां। खैरल मथा हथियार सिधो करी थो ऐं खैरल जो दोस्त बि सॾाई थो। यकीन कयो बादशाह, यकीन कयो। मक़सद जी ॻाल्हि कर। मां सुञाणा थो मां तो जड़न मफ़ादी माण्हुनि खे वॾो आयो आहे हमदर्द बणिजी। बादशाह, न ही तुझो सजन बहादुर खान आहे न ही मुंहिंजो सजन हालार खान आहे। जॾहिं ख़बर बि अथई त पोइ छो हालार खान जे दर ते किरियो पियो आहीं। बुखियो पेट बादशाह, बुखियो पेट। त पोइ अहिड़े पेट खे हाणे बंदूक जेको इज्जत ऐं फ़ख्र सां जीअण बि न ॾिए। मुंहिंजो मक़सद तव्हां न सम्झो बादशाह, न सम्झो। त पोइ सिधी ॻाल्हि कर। इहा चिच मिच वारी ॿोली खैरल ॼाणे ई कोन। सिर्फ़ तव्हां मूंखे इहो ॿुधायो त तव्हां बहादुर खान जे लाइ कमु छो पिया कयो? उन में मुंहिंजो को बि मफ़ाद नाहे। मतलब रख बादशाह, मतलब रख। सॼी ज़िंदगी भर त कोन लताड़ींदे, कॾहिं पंहिंजे घर ई तर जे लाइ बि सोचियो अथई? उहो कहिड़ो माण्हू आहे जेको पंहिंजे घर ऐं तर जो न सोचे? बादशाह, इन करे ई चवां थो त कुझु माल ठाहियो, माल ठाहियो, माल। तोखे चयुमि न त खैरल साम्हूं गुझारतुनि में न ॻाल्हाईंदो कर। ॻाल्हि सिधी ऐं साफ़ कर त ॼाए न ॾारो। बादशाह, जंहिंजे असां चंपे हेठो कमु कयूं था उहे कंहिंजा बि सॼण न आहिनि। उहे असांखे इस्तेमालु कनि था ऐं असां बि उन्हनि खे इस्तेमालु करणु सिखूं। ॻाल्हि लख जी कई अथई, लख जी। बादशाह, हालार खान तव्हां सां मिली बहादुर खान खे ख़तमु करणु थो चाहे। मूंखे इहो त ॿुधाए त किथे तूं मूंखे इस्तेमालु करण त न आयो आहीं? न बादशाह, कुझु सोचो। तव्हां सां हालार खान जी कहिड़ी दुश्मनी?
हालार खान जो असली दुश्मन त बहादुर खान है। बहादुर खान हकीम जेकॾहिं मां तोखे चवां त बहादुर खान तोसां मिली हालार खान खे खत्म करण थो चाहे त पोइ तूं छा कंदे? बादशाह हालार खान मुझो सगो भाउ नाहे जो मां उनखे बश्क कंदुसि। जेकॾहिं 8-10 लख मिलनि था इहो सौदो बहादुर खान सां करे छॾियो त हालार खान जे भर में वेही बगल वारी गोली मां थोड़ांसि, वो पैसनि में ॿई अधो अधु। हकीमत तुंहिंजी मर्ज़ी आहे त बहादुर खान जे भर में वेही उनखे बगल वारी बंदूक हणा जीअं उन जा जेरा बुकियूं आंडा ॿाहिरि वञी पवनि। बादशाह हिन जी क़ीमत तव्हांखे ज़रूर मिलंदी, पर कुझु पंहिंजी ज़िंदगी जे लाइ बि सोचो। पर आहे इशारनि ते केतिरियूं बंदूकूं हलाईंदा रहंदव। त पोइ ठीकु आहे हकीम, ठीकु आहे। पहिरियां मिलूं था हालार खान सां ऐं लॻायूं था बहादुर खान जे सिर जी क़ीमत। पोइ मिलूं था बहादुर खान सां ऐं लॻायूं था हालार खान जे सिर जी क़ीमत। जंहिं जैब सिर जी क़ीमत वधीक मिली कयूं था उन जो कम तमाम, छो त खैरल ऐं खैर खोड़ो लगे ई कोन, खोड़ो लगे ई कोन हकीम। तू मुझे न्याणीअ जे खून जी क़ीमत ॾियण आयो आहीं? हा, तुंहिंजी हैसियत कहिड़ी आहे? कहिड़ी तुंहिंजी हैसियत आहे? तूं मां जे हिकिड़ी रात जे ओजागे जी क़ीमत अदा करे सघंदे? तो वटि जेका इहा समूरी मिल्कियत आहे न, इहा सॼी मिल्कियत कठे कंदे हिकिड़े सेकंड मां जे जागण जी क़ीमत न ॾेई सघंदे। तूं मूंखे आशिक़ आयो त मां धीउ जे खून जी बहा तोखां वठां। खैर जेको थियणो सो थी वियो। अॼु ई गेल मां तोखे कुझु बि न वणंदो। हींअर त वरी खे वॾो पछतावा, इन ई करे तोखे कुझु पैसा मिली पवंदा। पर जेकर तो ज़िद पंहिंजो न छॾियो तूं असांखे छा कंदीअ? पंहिंजा पैसा विञाईंदीअ ऐं जेके पैसा तोखे असां ॾियण चाहियूं था, खैर तूं पंहिंजी ज़ुबान मां पैसा घुर। तोखे पैसा केतिरा घुर्जनि? केतिरा पैसा घुर्जनि तोखे? मूंखे तुंहिंजे भाउ दिलावर जो सिर घुर्जे, सिर। मां थी चवां मुंहिंजे अॻे रड़ियूं न कर, न कर रड़ियूं। खून जो एवज़ खून हूंदो आहे। अगर तू इहा बहा भरे सघे तो त ॻाल्हाए, जे न त टर टर मुंहिंजे अखियुनि आॾो। तूं केरु थींदी आहे मूंखे तूं तड़े कढण वारी? तव्हांखे त हाणे तो मां तड़े कढंदुसि, मां तड़े कढंदुसि तव्हांखे। तूं तड़े कढंदे असांखे? ऐं हिन ॻोठ मां मुंहिंजो जनाज़ो निकिरंदो, जनाज़ो। पर इन खां अॻो तुंहिंजे भाउ दिलावर जो जनाज़ो अखियुनि सां ॾिसणु चाहियां थी। मरंदीअ खैर तूं मुंहिंजे हथनि सां मरंदीअ। होश कर हाकिम खान, होश कर। खैरा वेचारी तो पंहिंजी धीउ जे सदमे में होश विञाए चुकी आहे। तूं छो तो पंहिंजा होश विञाई? छो तो ईअं ॻाल्हाई? मूंखे होश मां हे पई कढे, हीअ थी कढे मूंखे होश मां। ही तो होश में ना है। हाणे मेहरबानी करे तूं हितां निकिरी वञ। जनत तूं ई सम्झाएसि। हाणे खैरा खे कुझु बि कोन वरंदो। खैरा जी भलाई इन में ई आहे, अदावरे जे साम्हूं हली पंहिंजी धीअ जो खून बख़्श करे। इन में खैरा जी बि भलाई आहे ऐं असांजी बि। जेकर पंहिंजो ज़िद न छॾियईं त कोर्ट जा दरवाज़ा खुलिया पिया अथसि। मां ॾिसां थो त कीअं थी असांजे मथां पुलिस चढ़ाए। न न बटीरड़ा न। जेकॾहिं दाद फिरियाद हिन कोर्ट में न आहे त रब जे कोर्ट में आहे। मां रात ॾींहं हथ खयूं झोल जलियूं पई रब खे ॿाॾायां थी त मुंहिंजो इंसाफ़ कंदो, कंदो मुंहिंजो इंसाफ़। जेकॾहिं मुंहिंजे न्याणीअ जे कातिलनि जो निंड्रू हराम न थियो, मुंहिंजे अॻियां गीसियूं न कयो, आहूं दाहूं न कयो, त मां बि सम्झंदसि त रब जे दरबार में मिस्कीननि जूं आहूं पहुचनि ई कोन थियूं।
जेकॾहिं आहे मिसकीननि जे आउन में असर त हिकु ॾींहुं हुई हो हाथी मुंहिंजे चाठ ते पाण नक खरड़ींदो तो बहताए बि थींदो माफ़ियूं घुरंदो जे न त बि हथ मुंहिंजा रब ॾे पाण इंसाफ़ थींदो जेसी ताईं मुंहिंजे न्याणीअ जे कातलनि जे जिस्म में कीड़ा नथा पवनि मां धणीअ जे दर ॿाॾाईंदी रहंदसि मां धणीअ जे दर पिट माई पिट भली पिट मां भी ॾिसां तुंहिंजी आहुनि में केतिरो असर आहे रब जी ज़ात आहे त मुंहिंजो इंसाफ़ ज़रूर थींदो मुंहिंजो इंसाफ़ थींदो जेसी ताईं इहो इंसाफ़ न थियो तेसी ताईं मुंहिंजा हथ रबिल आलमीन जे दरबार में हूंदा कॾहिं त मुंहिंजी आ बि रंग लाहींदी कॾहिं त मुंहिंजी आ बि रंग लाहींदी ॾिसे थी न खड़ियां बि मुंहिंजा वॼिया अथऊं अची डब बि ॾेई था वञनि आलार खान मां बहादुर खान के धोखो ॾियण लाइ तयार आहियां पर तव्हां हुन जे सिर जी क़ीमत तमामु घटि पिया ॾियो 3 लख पूरा 3 लख छा थोड़ा है हाथी लटाइणो आहे हाथी को उठ घोड़ो न जंहिंजे सिर जी क़ीमत तव्हां 3 लख पिया ॾियो त पोइ तव्हां ॿुधायो केतिरा पैसा घुरिजनि 6 लख 3 अॻुवाट ऐं 3 कम थियण खां पोइ ये पैसा तो तमाम 6 लख वॾा न आहिनि बहादुर खान त तव्हांजे सिर जी क़ीमत 10 लख बि ॾींदो मुंहिंजे सिर लाहिण जी तव्हांखे 50 लख भी मिली सके बल्कि इन खां ज्यादा भी पर मुंहिंजो सिर लाहिण एतिरो सस्तो न आहे जेतिरो तव्हां समझो पिया त पोइ बहादुर खान खे मारण तव्हां एतिरो आसान कीअं था समझो इन जे करे त अॼुकल्ह तव्हां बहादुर खान सां गॾु आहियो ऐं बहादुर खान जो तव्हां ते पूरो पूरो एतमाद आहे तंहिंजे करे बहादुर खान खे ख़त्म करण में तव्हांखे का बि तकलीफ़ न ईंदी अॻियां करे पोयां बंदूक ठोके छॾियोसि आसान हुजे या मुश्किल बयानो वठण खां पोइ त कमु करणो ई पवंदो बादशाह मुंहिंजी सलाह वठो त खेरन खे बयानो ॾेई छॾियो हा पर जेकॾहिं बयानो वठी ऐं गुम थी वञे त पोइ उनजो ज़िम्मेवार केरु हूंदो जॾहिं तव्हां बहादुर खान सां टक्कर खाई सघो था त पोइ मूंखां बयानो वठण तव्हांजे लाइ का वॾी ॻाल्हि त न आहे शींहं ऐं गिदड़ जे शिकार में फ़र्क़ु हूंदो आहे शींहं हमेशा साम्हूं वेहंदो आहे जंहिंजो शिकार करे सघिजे थो ऐं गिदड़ जन गुर वठी लिकी वञे त पोइ उनखे ॻोल्हण ॾाढो मुश्किल थी वेंदो आहे आलार खान जंहिंखे तव्हां गिदड़ था समझो गिदड़ उहो बघड़ अथव बघड़ कुख में चक पइजी वई त बासराटी न मिलंदई बासराटी सां हाँ बादशाह बघियड़ खे गिदड़ समझण जी कोशिश न कयो मूंखे इहो सौदो मंज़ूर आहे खेरल सुभाणे कहिड़े बि टाइम ते अची बयानो खणी वञ पर जेतिरो जल्द थी सघे इहो कम करे ॾेखार मूंखे बहादुर खान जो लाश पंहिंजे कदमनि में घुर्जे देर न लॻंदी बयानो खणी वञण खां पोइ तमाम जल्द बहादुर खान जे मौत जी
ख़बर ॿुधंदव छो त ख़ैरल ई ख़ैर खोड़ो लॻे ई कोन। नजीब घणा ॾींहं थिया आहिनि ज़मीन जो चक्कर न आयो। अॼु हलूं था ज़मीन ते ॾिसूं त कमदार कहिड़ा कारनामा कया आहिनि फसलुनि सां। बाबा साईं फसल त ॾाढा भला थिया पर उते खान साईं रोल बग़ैर जी हार लॻो थो थिए किथे खान सां मुंहुं ॾेई वठंदासीं जेकॾहिं आयो न त ज़िंदा वापसि कोन वरंदो। पोइ हलो। बाबा साईं मुंहिंजी थोरी तबियत ख़राब आहे इजाज़त हुजे त मां हिते हुजां। तुंहिंजी तबियत खे छा थियो आहे? बाबा साईं पेट में वलूट था पवनि। पेट में वलूट था पवनि तोखे बि हाणे वलूट पवणा। अचो नजीब। खुदा करे ज़मीननि ते घुमण वञनि था खान टकरे वरी इन्हनि जा लाश अचनि। मुंहिंजा अहिड़ा भाग किथे जो खुदा ईअं कंदा। जल्दी निकरण जी कयो। खान खे मां पाण रोकियां थो। जल्दी निकरण जी कयो। भला सालू तुंहिंजा भाउ अॼु लॻे थो त मूंसां रगड़जी वियो। न इहो मरण जो ई न। बाबा साईं ख़ैर तो हाणो छितो थियो आहे। नजीब अथसि को ॾियण लाइ।